दीदी साथी आए हैं। बाकी वालेकुम अस्सलाम। ले बैठो। ठीक जी मिस्टर साथी क्या चाहती हो? इस्माइल मूंखे अलाए छा थी वियो। मां पंहिंजे रवैये ते ॾाढो नादिम आहियां। कमाल था कयो मिस्टर साथी। अवां डायरेक्टर आहियो तो बि एतिरी नंढी उमिरि में अवां खे त हक़ आहे कंहिंजी बि खल लाए छॾो। यकीन कर इस्माइल, सेट तां वञण खां पोइ मां ॾाढो पशेमान थियो हुउसि। शुक्र आहे अञा ताईं आई एम सॉरी न चयो आहे। मूंखे एहसासु आहे मां तोखे ॾाढो हर्ट कयो आहे। छॾियो मिस्टर साथी, अवां खे कहिड़ी ख़बर त हर्ट कीअं थींदो आहे। इस्माइल मां पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ करणु आयो आहियां। प्लीज़ ईअं न चओ। बस उन मूंखे अफ़सोस थियो हो घणो, तमामु घणो। छो जो मां हुनजी तारीफ़ ॿुधी आई हुयसि। इस्माइल तूं सेट ते ईंदी आहे न? प्लीज़ वाइदो कर त तूं सेट ते ईंदी आहे। मूंखे सोचण जो मौक़ो ॾियो। जेकॾहिं तूं न ईंदी आहे त मां सम्झंदुमि तो मूंखे माफ़ न कयो आहे। समझो त इहो लफ़्ज़ मां आख़िरी दफ़े इस्तेमालु कयो आहे। सचमुच मूंखे ॾाढो दुख थियो हो, पर ही माफ़ी जो लफ़्ज़ ॿीहर कॾहिं इस्तेमालु न कजो प्लीज़। माइंड इट। थैंक यू। मां शायदि तुंहिंजो इहो एहसान कॾहिं बि लाइ न सघंदुसि। मां तुंहिंजे सेट ते इंतज़ारु कंदुसि। इस्माइल मां हाणे हलंदुसि। प्लीज़ ॿियो चांहि थी पी वञो। न चाहे कंहिं ॿिए दफ़े। थैंक यू। अॼु ॾाढो ग़मगीन पियो नज़र अचे। सिगरेटनि जे पाकेट मां शिकारपुर अचण वञण जी टिकट न निकिती अथई छा? चर्चा छो थो करे छोटा? मां बि जिन आहियां दादा, कंहिं गैराज में कमु कोन कंदो आहियां। त पोइ मां बि कंहिं गैराज जो मिस्त्री न आहियां। मां बि तुंहिंजो आका आहियां। माफ़ कजो आका, मूं वटि बेतकल्लफ़ थियण जी कोशिशि पिए कई। अॼु तूं बेतकल्लफ़ थियण जी कोशिशि न कर। अॼु मां ॾाढो उदास आहियां। मां कहिड़े मर्ज़ जी दवा आहियां? अने तुंहिंजी उदासी जो सबबु ॿुधायो आका। मां बैंकुनि जो कर्ज़ लाहण खां वठी अव्हां जे लाइ कोहकाफ़ जी परी खणी अचण लाइ तयारु आहियां। अभी हुकुम त करियो। कोहकाफ़ जी परी ब्यूटी पार्लर मां तयारु थी निकितल कंहिं 60 सालनि जी बेगम जो मुक़ाबिलो करे न सघंदी। त पोइ हुकुम कयो त बैंकुनि मां अव्हां जे खयल कर्ज़ जा कागज़ गुम करे छॾियां। मां कंगलो आहियां। बैंकुनि वारा मूंखे ॾिसी बैंकुनि खे तालो हणी भॼी वेंदा आहिनि। त पोइ अव्हां जे ग़म जो कहिड़ो सबबु आहे?
इनकम टैक्स वारनि जे वर चढ़ी आयो छा? न त पोइ ॿुधायो छो नथा आका? तव्हांखे कहिड़ो ॾुख आहे? मां तोखे दर्द जो कहिड़ो दास्तान ॿुधायां थी न? त पोइ धाड़ियल टुंडे भागड़ी भुंगल चिठी त न मोकिली अथव? ओ न चिन, ही दिलि जो मामिलो आहे। मोहबत में दोखो त न खाधो अथव आका? अरे यार, राणी ज़िद करे बीठी आहे त मुंहिंजो पीउ हुनजे पीउ सां मिले ऐं संग जी बाक़ाइदे घुर करे। कंहिंजे लाइ? अरे बेवकूफ़, मुंहिंजे लाइ? ॿियो कंहिंजे लाइ? त पोइ हिन में प्रॉब्लम कहिड़ो आहे? यार प्रॉब्लम इहो आहे जिन त मुंहिंजो पीउ राणी जे पीउ सां कंहिं बि सूरत में मिलण न वेंदो। ओ सम्झुमि, अव्हांजो पीउ ज़ालिम ज़मानो थी पियो आहे। अरे न यार न, त पोइ? हा, मुंहिंजो पीउ मरी वियो आहे। राणी जो पीउ कंहिं यतीम सां पंहिंजी धीउ जी शादी कराइण जे हक़ में न आहे। ओ त छा राणी ऐं हुनजे पीउ खे इहा ख़बर आहे त तव्हांजो पीउ गुज़ारे वियो आहे? न त सम्झो त इहो मसइलो हल थी वियो। तव्हांजो वालिद राणी जे पीउ खां अव्हां जे लाइ राणीअ जो संग घुरण बीठो। यार का उबती सुबती हरकत न कजांइ। अभी को बि फिक्र न करियो आका, मां जिन आहियां, को बि रूप धारे सघां थो। मां अव्हां जे वालिद जो रूप धारे राणी जे वालिद सां मिलण वेंदुसि। अड़े ईअं न कजांइ बदबख्त। हेलो हेलो, पंहिंजनि ख़्यालनि में गुम आहियो या सुता पिया आहियो? ओ राहिला उदास, अॼु दिलि ॾाढी उदास थी पई आहे। लॻे थो अॼु वरी का पुराणी मोहबत यादि आई अथव। हे चरी मोहबत पुराणी कान थींदी आहे, असीं पुराणा थी वेंदा आहियूं। त पोइ कंहिंखे त यादि कयव? फ़क़ति तोखे, यानी राहिला उदास उर्फ अंदलीब शादाब। अच्छा, त तव्हां मूंखे बि यादि कयो। त पोइ त तव्हांखे इहो बि यादि हूंदो त अॼु असांजी शादीअ जी सालगिरह आहे। ओहो, मूं सम्झो त अॼु पंहिंजी वरसी आहे। ओहो, मां चवां थी इहो अजाई सजाई वात मवाई न कढंदा करियो। ॿुधो, फौरन घर हलिया अचो। अॼु पाण खोड़ सारी शॉपिंग कंदासीं ऐं पोइ समुंड जे किनारे कंहिं रेस्टोरेंट में डिनर कंदासीं। कीअं? भला बेगम, ओ मुंहिंजो मतिलबु आहे त बेगम इन प्रोग्राम में कंहिं बि क़िस्म जे तरमीम जी का गुंजाइश आहे? न, बिल्कुलु बि न। तव्हां फौरन हलिया अचो। ऐं हा ॿुधो, मूं मौक़े जी मुनासिबत सां तव्हांजे लाइ हिकु स्वीट नालो तजवीज़ कयो आहे। छो? धणी बश धनो उर्फ डीबी साले में कहिड़ी ख़राबी आहे? इहो नालो हाणे फैशन में न रहियो आहे न। इन जे लाइ मूं अव्हांजो नालो जेको रखियो आहे उहो आहे शहज़ादो अरशद। हाँ? शहज़ादो अरशद? हा, शहज़ादो अरशद। छो त हू जेको नालो आहे न सो हाणे फैशन में न रहियो आहे। इन करे मूं नओं नालो रखियो आहे, जदीद नालो आहे। त पोइ धणी बश धनो उर्फ डीबी साले जा कुल पढ़ी छॾी। ओहो, मां तव्हांखे केतिरा भेरा मना कयो आहे त अजायो सजायो न ॻाल्हाईंदा करियो। बसि तव्हां हलिया अचो फौरन ऐं फौरन। शहज़ादा अरशद। चङो, ख़ुदा हाफ़िज़। धणी बश्क धनो सुठो, डीबी साले सुठो, हाणे वरी शहज़ादो अरशद। नालो त चङो रखियो अथसि, ॾिसो केतिरा ॾींहं थो हले। हल हल शहज़ादा हल।
हलो तूं पकोड़ा खा गाॾी गाॾी मां हलाईंदुसि मूं वटि ड्राइविंग लाइसेंस आहे अरे बाबा अॼु मुंहिंजे शादी जी वरसी आहे न तूं वञी मौज कर मूंखे ॾे चाबी हा वञ अरे वञ न बीठो छो आहे रात न गुजरे